बाबा साईं तव्हां रूंडे खे घुराए तव्हां खां पुछो पोइ ॾिस तव्हांखे कहिड़ी हक़ीक़त ॿुधाए। हलो रूंडो बि कूड़ हणी सघे थो पर अम्मा साइण खां पुछो उहा तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदी। तव्हां जेको सावल खे फ़रिश्तो था सम्झो न वॾो ज़ालिम अथव, किरल में किरल माण्हू अथव। तव्हांखे अलाए कहिड़ी पटी पढ़ाई आहे। चाकर खान अचे थो त तूं पंहिंजो पाण संभाले वठि। तॾहिं जेकॾहिं तूं का अहिड़ी तेड़ी बकवास कई न पोइ सभई जो सभु हक़ीक़त थींदासीं। इहा ई कोशिशि करणी आहे जो सॼो ज़ालिम सावल खे सम्झनि। जेकॾहिं चाकर खान हथे वॾे खे सम्झे थो ऐं हुन मथां फलवसो करे थो पोइ इन्हनि सभिनी जा मनसूबा खाक में मिली वेंदा। जेकॾहिं चाकर खान हसीना रूंडो ऐं जाबिर जे गाॾियुनि में अची थो वञे न पंहिंजे तबाही जो पाण ज़िम्मेवार। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू अपडेट सां हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे हट बढ़ंदी रहे दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञां त जाबिर खां जेको चाकर खान हक़ीक़त पुछण जी कोशिशि कंदो ऐं जाबिर जेको आहे त कूड़ बदूड़ हणी करे ऐं चाकर खान खे जेको आहे त सावल जे ख़िलाफ़ु अञा ई भड़काईंदो ऐं इहो चवंदो जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़ुबान ते एतबार न आहे त तूं हसीना बेगम ऐं रूंडे खां पुछी सघीं थो त सावल केतिरो ज़ालिम आहे ऐं केतिरो माना इंतिहा पसंदि आहे। दोस्तों होॾां हसीना बेगम जेको आहे त रूंडे खे सम्झाए छॾींदी त हाणे चाकर खान जो रुख जेको आहे त जाबिर खां पोइ असां ॾे हूंदो त तूं पंहिंजे ज़हन खे ठाहे छॾ, छो त तोखां बि पुछाकाछा कई वेंदी। जेकॾहिं तो ज़बान हब कांदी ऐं हेॾे होॾे ॻाल्हियूं थियूं त पोइ असांजी मुंडी जेको आहे त जाबिर खान कटे छॾींदो। ऐं रूंडो ऐं हसीना बि जेको आहे त पूरी तयारीअ में हूंदा जीअं ताकी हुनखे चाकर खान खे जेको आहे त मुतमिन करे सघूं ऐं सभु जो सभु जेको आहे त सावल जे ख़िलाफ़ु इल्ज़ाम हणंदा ऐं जेको आहे त सावल खे जेको आहे त माराइण जी कोशिशि कंदा चाकर खान जे हथां दोस्तों। ऐं जेको आहे त जाबिर खान जेको आहे त पटी पढ़ाए पूरी जो पूरी चाकर खान खे ऐं जेको हसीना बेगम ऐं रूंडे ॾांहुं मोकिलींदो ऐं रूंडो ऐं हसीना बेगम वरी अलॻि सां हुनखे मछराइणु शुरू कंदा ताकी जेको आहे त ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सावल जा घर जा भाती चवंदा पाण में त जेकॾहिं सावल ते चाकर खान इतबार करे थो ऐं रूंडे ऐं जाबिर हसीना बेगम जी ॻाल्हियुनि में चाकर नथो अचे त हुनजो फ़ाइदो आहे। जे अगरि हू अची थो वञे हुननि जी ॻाल्हियुनि में ऐं यथा सावल खे हू नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि करे थो त असां बि हुन सां जंग जोटींदासीं। ऐं जेको रूंडे वारा आहिनि त हू पंहिंजी पूरी कोशिशि कंदा त सावल जे ख़िलाफ़ु जेको आहे त हुनखे भड़कायो वञे ऐं सावल जे ख़िलाफ़ु जेको आहे त हुनखे कयो वञे। सावल जा मिट माइट सावल जेको आहे त हू वॾेरे सिकूंदर खान जे करे सभिनि जी इज़त करे रहिया आहिनि, पर जे अगरि हू जाबिर जे करे चाकर खान हुननि सां जंग जोटींदो त हू बि पोते कोन हटंदा। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट्स सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।